गॾा मां ख़बर ॾींदा हलूं त साइड सुपर हाईवे थाणे जी हद वज़ीर ॻोठ में पंहिंजे घर ॿाहिरां वेठल पोरियत नौजवान महरम पुट मोहम्मद बरफतफुर मज़ामत ते फोरू टोले हथां क़तल फोरू बासानी फायरिंग कंदे फरार मक़तूलन जे वारसनि पारां 5 नंबर न्यू कराची के सुपर हाईवे सां मिलाईंदड़ रोड ते वज़ीर ॻोठ भरिसां अयूब ॻोठ पुलिस चौकी वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते पीपी अगवान इकबाल सांद, SNP अगवान रमज़ान बिलेदी, जमायत इस्लामी जे अगवान अब्दुल सत्तार बरफत यूसी, एकटी जे अॻूणे चेयरमैन नूर खान बरफत मक़तूल जे बाद धणी बख्श बरफत ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त गॾाब जे सिंधी वसंदनि में बदअमनी अरूज ते पहुची चुकी आहे, पर पुलिस हमेशह नफ़री घटि या वरी ॿियूं सहूलियतूं न हुअण जो सबबु ॾींदी रहंदी आहे। इन्हनि चयो त IG सिंध ऐं ॿियनि इख़्तियारनि खे नोटिस वठी मक़तूल नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार करे असांजे लाइ उपाउ वरिता वञनि। SHO साइड सुपर हाईवे राणा हसीब पहुची मक़तूल जे वारसनि खे क़ातिलनि जी गिरफ़्तारी वारी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म कराए रोड खे ट्रैफ़िक जे लाइ खोलराए छॾियो ऐं धरणे वारे हंधि मक़तूल जे नमाज़ जनाज़ा अदा करण बाद मड़क खे लासी ॻोठ जे क़ब्रिस्तान में मिटी में हवाले कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।